बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम। याली मदद हक़ मौजूद। जिए सिंध जिए लतीफ़। भलीकार चवां थो सभिनी प्यारनि पिरनि दोस्तनि खे आवाज़ मुंहिंजो क्लियर अचे पियो। को बि हिकिड़ो दोस्त मूंखे कमेंट्स करे त जीअं मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो। मोहबतूं अली सिंधी साहब, वॾी महिरबानी दोस्तनि जी। हिकु भेरो ॿीहर पाण अॼु वरी घोटकी वारे इशू ते, ख़ासि तौर ते डॉक्टर निम्रता जे क़त्ल केस जे हवाले सां हिकु भेरो ॿीहर पाण अॼु वरी इन इशू ते पाण लाइव थिया आहियूं। मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो। नियाज़ अहमद सूमरो, एडवोकेट वकार मेमन, बिल्कुलु कॉल ते ॻाल्हायो आहे। जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो त ज़रूरु को हिकिड़ो दोस्त मूंखे कमेंट्स करे त मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे, त जीअं पाण प्रोग्राम खे अॻिते वधाए सघूं। अॼु पाण कोशिशि कंदासीं हिकु भेरो ॿीहर बिल्कुलु क्लियर पियो अचे। वॾी महिरबानी जान ज़ेब, वॾी महिरबानी। जी हा अचे पियो एडवोकेट वकार। जी हा मुमताज़, महिरबानी सभिनी दोस्तनि जी। नए अॼु वरी गेटअप ऐं हिकिड़े नए सेटअप में असीं अवां सभु समूरी सिंध जे अॻियां हाज़िर थिया आहियूं। महिरबानी अब्दुल नबी, महिरबानी नियाज़ अहमद सूमर साहब, अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद। वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद, महिरबानी। ग़ुलाम मुस्तफ़ा हाशमानी, मोहबतूं सर। ख़लील चंद साहब, वॾी महिरबानी। मुंहिंजो आवाज़ बिल्कुलु क्लियर ईंदो हूंदो अॼु त, मोहबतूं। अॼु हिकु भेरो ॿीहर पाण इन इशू ते पाण थोरो ॻाल्हाईंदासीं कुझु दोस्तनि सां ऐं थोरो कुझु घोटकी माथेलो ऐं ॾहरकी जे कुझु सहाफ़ी दोस्तनि सां, कुझु सियासी समाजी दोस्तनि सां पाण राब्ते करण जी कोशिशि कंदासीं ऐं उन्हनि दोस्तनि खे पंहिंजे इन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं। ख़ासि तौर ते इन नियाणी जे हवाले सां, डॉक्टर निम्रता क़त्ल केस जे हवाले सां समूरी सिंध सरापा एहतजाज आहे, न रुॻो इन हिकिड़े इशूअ ते डॉक्टर निम्रता क़त्ल केस जे हवाले सां, पर वहदत सिंध जी वहदत जे वार ख़िलाफ़ बि समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी ख़ासि तौर ते अॼु हिन इशू ते पाण चाणका मेडिकल लाडकाना कॉलेज डॉक्टर निम्रता क़त्ल केस जे हवाले सां पाण इन इशू ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कुझु दोस्तनि सां, कुझु सहाफ़ी, कुझु सियासी, कुझु समाजी दोस्तनि सां कोशिशि कंदासीं। त पहिरीं पाण माथेले हलंदासीं, ॾहरकी हलंदासीं, घोटकी हलंदासीं। उतां जे जेके सहाफ़ी दोस्तनि खे पाण पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी कोशिशि कंदासीं। त पहिरीं जेकॾहिं अगन ख़ान शहर साहब माथेले मां जेके सहाफ़ी दोस्त आहिनि, या अयाज़ ख्वावड़ या लाला कादिर भुट्टो जेकॾहिं असांखे ॾिसनि था ऐं ॿुधनि था, त महिरबानी करे जेकॾहिं अस्सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम। ए के आकाश खान, मोहबतूं साईं। ग़ुलाम मुस्तफ़ा हाशमान साहब, वॾी महिरबानी। आवाज़ सही आहे, तस्वीर में लोगो जो बैकअप डाउन, रुॻो तस्वीर दुरुस्त नज़र नथी अचे। अच्छा, आकाश मल्ला सां राब्तो करियो, महिरबानी। अगन ख़ान शहर साहब असांखे जॉइनिंग करे चुका आहिनि ऐं रिक्वेस्ट पाण सेंड कंदासीं प्यारे अगन ख़ान